25 दिन में पैसा डबल, 25 डी में पैसा डबल। ओ मुंजो खट्टी आयो खैर असा 25 डी में पैसा डबल, 25 डी में पैसा डबल। ओहो 25 डी में पैसा डबल, 25 डी में पैसा डबल। पर की बुधा से भी सही अब तो खबर कोने जा मामा ना आओ कसम ते नई एप्लीकेशन जो आई थी 25 डी में पैसा डबल। हाँ जेतरा पैसा आती विज हल्लो ओ मामा काडे काडे बी काडे पर वो पैसा डबल थिन था ना हाँ मोबाइल घुरायो ना जल्दी घुरा जल्दी सोनू मोबाइल त काने या सोनू पैसा डबल देनी था सोनू सोनू काडे ने तो अबू जब मोबाइल करा पैसा डबल थे मां हेला पैसा डबल करा आजो हलो कराई दे जा न कराई दे पैसा डबल कराई दे जा न कराई अबू मोबाइल है ती मोबाइल बाकी सारो कर चाचा पैसा मां के भी डबल कराए दे वेओ परू के घुरायूं था फोन कराऊं था परू दे हेलो हेलो हाँ मामा परू काथे हैं बच्चा हाँ मामा बस मां अचां तो अच्छा 2 मिनट अगर चाहे पियो चई पैसा डबल थियनि था इहा त महिरबानी करे त 2 मिनट असांखे इहो ठाहे ॾे कीअं थींदो आहे इहो पैकेज मामा वारो कर मोबाइल अरे बाबा छॾो अचियो परू अचो मामा जी हाणे ॻाल्हि ॿुध हाँ। एप्लीकेशन जो नालो थी NFT है अच्छा मुंहिंजा $500 पिया आहिनि सही हाणे तुंहिंजे मोबाइल ते बि विझूं था अच्छा। ओला ते रखा जाते घंटो पोतो सभिनीनि जे सिवियूं पाण बि पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी भॼी न वेंदो अल्लाह मालिक बाबा $300 आहिनि ख़ैर आहे ईद कराईंदो न ईद कराईंदो पाण खे बस तूं जल्दी कर हाँ, मोबाइल खोल हिते पैसा रखियो न हे वठ जल्दी कर आए वठ मामा मोबाइल पैसा विझी विया तुंहिंजे में चाचा $200 तू पंज में विझा दी 300 मांखे भी डॉलर विझी देनी में मांखे ॾेवा मां जे 100 खोड़ थी 200 न विझा न 300 मांखे भी विझी देना 300 न विझा 100 खोड़ थी 300 हुजन पिया ही छा था तव्हां कयो हिते वेठा ही मोबाइल हथ में आ वरी दे चवें था चई पैसा डबल थियनि था चई लख ते लख मिले थो वरी परू खे चयोसीं बाबा असांजो बि क़िस्मत असां बि आज़मायूं इहो कयो बि न इहो सॼो फराड अथव भॼी वेंदव कुझु बि न थींदव रोईंदाव कुझु बि न थींदव ईद बि न थींदव न कयो इहो अरे मामा ख़ैर आहे हिन खे ख़बर ई कोन्हे हे ईअं आहे मीरपुर में जरवार में माण्हुनि जा $1000 पिया आहिनि पंहिंजा पिया हुजनि ख़ैर आहे कोई मसइलो ई कोन्हे मां वेठो आहियां पक्की ॻाल्हि आहे पक्की ॻाल्हि आहे छॾे ॾे बसि हिन ॻाल्हि खे हिन छोरे खे ख़बर ई कोन्हे ईअं हल पाण पंहिंजो कमु कयूं हिन खे छॾे ॾे तूं पैसा पिया हुजनि पंहिंजा हो हे ईअं मेरी चरियो अच 5 ॾींहं में पैसा डबल 5 ॾींहं में बोरो छा सीडी मोड़ ते हलणो हां बा नवी 0 मीटर जीरो सोनू तू मां मोबाइल वट तुम टच हां हां आईफोन वठदा 25 ॾींहं में पैसा पैसा डबल 5 ॾींहं में पैसा डबल 5 ॾींहं में घणा ॾींहं गुज़री आहे बाक़ी 20 ॾींहं 25 ॾींहं बाकी 5 ॾींहं बचा न अच्छा हां अल्लाह अल्लाह भलाई कदो एॾो रोकियो मान पाड़े वारनि खे त बाबा पैसा न रखो हाणे असीं रखंदासीं NFT हाणे मोहकारो वञी करे दरवाज़ो खड़कायां निशान को उथिया आहिनि या अञा सुता पिया आहिनि ओ मामा गुलाम सिंह आयो आयो अरे NFT बंदि थी वई अथव मांजे अबू जो पैसा पिया हुया घणा डॉलर 200 वाले $300 पिया हुया अच्छा हलो अब NFT वयो मामा NFT वई बंदि थी वई उथी से तबाह थी आले बर्बाद थी आले NFT भॼी वई बा जाई ॿुधा NFT वयो सफ़ाई बुरो तबाही दे इहो NFT वयो बा NFT दे NFT माखे मोबाइल दे चेक त करूं तारे काहे ॿुधायो अथव हाणे बा फोन आई आहे परू जी बा NFT वयो जी पैसा जेके डबल थियनि पिया उहो वयो बा पैसा डबल वयो यार चेक कयूं तारीख़ ॾिसूं आहे या परू खां पुछूं सही हेलो परू आहे या वियो हाँ वियो NFT बंदि थी वियो अरे मामो बेहोश थी वियो मामो असां ईद कई से मामो बेहोश थी वियो त मामो वयो मामो NFT भॼी वियो NFT तबाह घणा रोकींदासीं न रखो ये फराड न पैसा डबल कंदा पैसा ब्याज वांगे ब्याज भी का हाणे मरो ख़बर ते बेहोश थी वियो खणोसि अंगोटाली करे खणोसि दोस्तो ही नंढड़ी मैसेज तव्हांखे कीअं लॻी उमेद त तव्हांखे ही नंढड़ी जेकी व्लॉग आहे उहा तव्हांखे पसंदि आयो हूंदो ऐं दोस्तनि खे गुज़ारिश आहे त बाबा हीअं कॾहिं बि न कंदा कयो इन में काफ़ी माण्हुनि खे हार्ट अटैक बि थी सघे थो पैसो हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जंहिंमें तव्हां परेशान थी सघो था हीअ हिकु ब्याज हुयो हीअ NFT हुजे या ॿिया के खोड़ अहिड़ा वेबसाइट पहिरियां आया के विया पैसा जेके डबल करनि था तव्हां सम्झी सघो था त इहो फराड ई थी सघे थो वधीक मामा तूं छा चवंदे बिल्कुलु ठीकु आहे तारीख़ जेको अॼु सोशल मीडिया आहे हर दुनिया ॾिसे पई त बाबा इहे पैसा न रखो सही जेको बि पंहिंजो हक़लाल जो कमायो उहा बहितर ॻाल्हि आहे हा बिल्कुलु हक़लाल जा पैसा कमायो ॿिए खे सुठा कारोबार कयो बाक़ी हाणे जेको जल्दी वारो पैसो आहे इहो तव्हां पाण सम्झी सघो था मां सम्झां थो त माण्हुनि कमाया बि हूंदा पैसा ईअं न आहे जो न कमाया हूंदा जेके शुरू में कमाया
तारिक असांजा हाल ई आहिनि त मामे जा हाल दुनिया सॼी ॾिठी आहे हा न हा सो हाणे दोस्तनि खे गुज़ारिश आहे त के बि कॾहिं बि अहिड़े वेबसाइटनि ते एतबार न कयो सो हाणे ॿुधण में अचे थो त NFT बि बंदि थी वई आहे सो अगरि बंदि थी वञे थी त पोइ हे त माना काफ़ी नुक़सानु थींदो पाकिस्तान जो या सिंध में रहंदड़ काफ़ी सिंधियुनि रखिया जेके असां सोशल मीडिया ते ॾिसूं पिया सो ख़ुदारा हिननि वेबसाइटनि ते कॾहिं बि एतबार न कयो हीअ सभु फेक आहिनि फ्रॉड आहे सॼो वॾी महिरबानी ख़ुशि हुजो